घोटकी MQM पाकिस्तान पारां बिजली जे अघनि में वाध ऐं महांगाई जे ख़िलाफ़ पब्लिक पार्क खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी MQM घोटकी जे ज़ोनल इंचार्ज मोहम्मद यासीन वट्टू, राना मोहम्मद अली, शौकत अली मलक, मोहम्मद शाहिद मलक, जान मोहम्मद मलक, खुर्शीद मलक, नज़ीर अहमद, मोहम्मद ज़िया ऐं ॿियनि कई। रैली में शरीक MQM जे कारकुननि महांगाई ऐं बिजली जे बिल में वाध ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मुतहदा क़ौमी पाकिस्तान जे तरफ़ों रैली जो बंदोबस्त कयो वियो आहे। इतजाज जेको अॼु असां मुतहदा क़ौमी पाकिस्तान जे प्लेटफॉर्म ते कया रहिया आहियूं, इहो महांगाई ऐं बिजली जे बिलनि में जेको नाजाइज़ इज़ाफ़ो कयो पियो वञे, ग़रीब आवाम इन्हीअ में पिसी जी रहिजी वई आहे। असांजो इहो मुतालबो आहे हुकूमत पाकिस्तान सां, वज़ीर आज़म सां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां ऐं वज़ीर आला सिंध सां असांजो इहो मुआहिदो, असांजो जेको आहे मुतालबो आहे त इन खे फिलफोर वापसि वरितो वञे जेको। ऐं हाणे जेको आहे पेट्रोल जी क़ीमत ताज़ी हाणे वधाई वई आहे, इन खे फौरी वधाई बि वञे थी ऐं वधी बि आहे। निगरान हुकूमत अचण खां पोइ असांजो फिलफोर मुतालबो आहे त इहा वापसि वरिती वञे। मुतहदा क़ौमी पाकिस्तान जी तरफ़ों अॼु एहतिजाजी रैली कॉल कई वई आहे, जंहिंमें बिजली जी हथरादू इज़ाफ़ा जेके नाजाइज़ टैक्सिस आहिनि या हथरादू महांगाई कई वई आहे, इन में मज़दूर किसान सभु तबिको इन में मुतासिर थियो आहे। असां पुरज़ोर मुतालबो कयूं था, असांजो मुतालबो आहे गवर्नमेंट पाकिस्तान खां त इहे बिजली जी नाजाइज़ जेकी हथरादू वधाई वई आहे, इहे घटि कयूं वञनि, आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। मुतहदा क़ौमी पाकिस्तान जे तरफ़ों पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में इन महांगाई जे ख़िलाफ़ ऐवाननि में बि आवाज़ पहिरियों बि उथायो आहे, हाणे बि उथाईंदासीं इंशाअल्लाह। जेको मिडिल क्लास जो तबिको आहे उहो पिसी रहियो आहे, उनखे असां मुतालबो इहो कयूं था गवर्नमेंट खां त उन्हनि खे जेको आहे ग़रीबनि खे जेको आहे रिलीफ ॾिनो वञे। इन महांगाई में जेको आहे जेके पिसिजी रहिया आहिनि, उन्हनि खे जेको आहे जेतिरो थी सघे रिलीफ ॾिनो वञे। जीअं त असांजे मुतहदा क़ौमी मूवमेंट तरफ़ां बिजली जे बिलनि में इज़ाफ़ो, बिजली जी क़ीमत में इज़ाफ़े जे ख़िलाफ़ ऐं ॿी एशियनि जे शयूं जेके रोज़मर्रा जूं एशियाऊं आहिनि, जंहिंमें खंडु आहे, अटो आहे, पेट्रोल आहे, इन में हुकूमत हर 15 ॾींहं हर महीने जी 1 तारीख़ ते नाजाइज़ इज़ाफ़ो थी करे छॾे, जंहिंसां हिकु ग़रीब माण्हू छा पर जेको विचोलो तबिको पहिरियों सड़ियो वेंदो उहो बि तमामु घणो मुतासिर थियो आहे। सफ़ेद पोश माण्हू रोड ते अची वियो आहे। कोई बि माण्हू पंहिंजे बच्चनि खे कुझु खाराए या पंहिंजी पघार मां या मज़दूरी मां बिजली जा बिल भरे या पेट्रोल विझराए, त असां हुकूमत वक़्त खां ऐं आर्मी चीफ खां ऐं ॿियनि आला उहिदेदारनि खां इहो मुतालबो था करियूं त खुदारा अल्लाह खे मञो, पाकिस्तान जी अवाम जा हालात ॾिसो ऐं उन जे मुताबिक़ इन्हनि जेतिरो बि इज़ाफ़ो थियो आहे इन में उहे इज़ाफ़ो इहो वापसि वठनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।